प्यार दरिया हुआ दरिया हो बुलट जी थो वञे। प्यार दरिया हुआ दरिया हो बुलट जी थो वञे। नेठ इंसान आ इंसान बि मटिजी थो वञे। काॾे थो वञे ॾेई ओ फ्रेम। प्यार दरिया हुआ दरिया हो बुलट जी थो वञे। छा कजे छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक, ऐं कोशिशि हूंदी आहे त हिननि 2 कलाकनि में अव्हां सां मोहबत भरी कचहरी कजे, प्यार भरी कचहरी कजे, ऐं ख़ुशियुनि भरी कचहरी कजे। त इन करे त मां चवंदो आहियां, छा कजे छा कजे छा कजे। कुझु न कयो भई, हीअ बिल्कुलु टेलीविज़न जे साम्हूं ई तव्हां वेठा हूंदो, जेकॾहिं तव्हां मूंखे ॾिसंदा हूंदो त फ़ोन खणो पंहिंजो ऐं नंबर डायल करणु शुरू कयो 02135122964। इन नंबर खे तव्हां जॾहिं डायल कंदो त प्रोग्राम में लाइव शामिलु थी वेंदो। मैसेज अव्हां करे सघो था। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। ऐं हुन सां गॾु जनाब का सुठी सुहिणी शाइरी हुजे उहा बि तव्हां मूंखे मोकिले सघो था, या का सुठो सुहिणो हाल अहवाल जेको ज़िंदगीअ जो हुजे उहो बि तव्हां मूंखे मैसेज जे थ्रू मोकिले सघो था। पर हुन सां गॾु जेके लाइव कॉलर्स ईंदा आहिनि, जेके लाइव कॉल्स कंदा आहिनि, उन दोस्तनि खे मुंहिंजी इहा गुज़ारिश हूंदी आहे त राति जे हिन ख़ूबसूरत पहर में को न को सुठो सुहिणो गीत ज़रूरु ॿुधाईंदा कयो। भले तव्हां सुर में हुजो या वरी बेसुरा हुजो मूं वांगुरु, पर ॿुधाईंदा ज़रूरु कयो। तो 02135122964 इन नंबर खे डायल कंदो महफ़िल में शामिलु थींदो। पर हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे उहो कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। अॼु बि ख़ूबसूरत आवाज़ ऐं ख़ूबसूरत अंदाज़ आहे आबदा फ़रीन जो। इन आवाज़ ऐं अंदाज़ सां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ था कयूं। मैं नार ऐं मस्ताना एंजॉय दिस ट्रैक। हिन ट्रैक खां वरी वापसि थो अचां, केॾा न वञिजो, मूंसां गॾु रहिजो।
ऐ मेरी ज़ोहरा जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान। बुढ़ा मैं टिकटॉक ते मुझे तव्हां शेयर कयां। तो वेल जी अगेन खुशामदीद भलीकार अवां सभिनी सरणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं, अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हूंदो आहे हिन प्रोग्राम में शामिल। छो त राति थिए थी, सूर जागनि था ऐं राति जे पहर में असां तव्हांजा सूर सुम्हाइण अची वेंदा आहियूं सिंध टीवी जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम लाइव विथ राजा में। सो जी लाइव कॉल करे सघो था 0213512296 ते, ऐं उन सां गॾु गॾु मैसेज अवां करे सघो था। राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे उन ते मैसेज बि करे सघो था। सो मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियूं विरहाईंदासीं पंहिंजे हिन प्रोग्राम लाइव विथ राजा में, पर तव्हांजी कॉल लाज़मी आहे। त वठूं था हिकिड़ी कॉल। जी अस्सलाम वालेकुम। कॉल आहे शाह साहब? अस्सलाम वालेकुम। हेलो 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 प्रोग्राम ते लाइव ॻाल्हाइणो आहे निसार गबोल जी। निसार गबोल प्रोग्राम ते लाइव किथां थो ॻाल्हाई निसार गबोल? लाग घोटकी नथो गबोल विलो घोटकी। ज़िलो घोटकी मां ॻाल्हाईं थो। ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? सफ़ा मौज लॻाते आहिनि। मामा तूं कीअं आहे? मां ख़ुशि आहियां भाणेजा, तूं ॿुधाए कीअं पियो वक़्तु गुज़रे? मां सफ़ा ख़ुशि मामा, सफ़ा मौज आहे। ॾाढी ख़ुशी थी त मां तोसां ॻाल्हाईंदो पियो। हा, छा कंदो आहे भाणेजा तूं? कंदो छा आहीं ज़िंदगीअ में? जी छा कंदो आहे? मां मामा इहे मॉल माल मिले माल चलाईंदो आहियां। माल चराईंदो आहे? जी जी। हा चलो ज़बरदस्त। घोटकी जा हालात कीअं आहिनि हाणे? सुठा आहिनि? हा घोटकी जा हालात तमामु भला आहिनि। डेरा बेरा हाणे लही विया सफ़ा। हा हा कचे बचे जो छा हाल आहे? सफ़ा अमन अमान। सफ़ा अमुन आहे न हाणे? जी अमुन आहे न माना सफ़ा घोटकी में हाणे? हाँ सफ़ा अमन अमान मौज। चलो वेरी गुड वेरी गुड। शो ॾिसंदो आहे मुंहिंजो? रोज़ 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 ॾिसंदो आहे, पर इहा ख़्वाहिश हुई तोसां ॻाल्हाइण जी आहे। वाह भाणे, वाह भाणेजा वाह, वाह भाणेजा वाह। अल्लाह साईं तोखे ख़ुशि रखे, आबाद हुज, कुर्ब। थैंक यू। को गानो वानो ॿुधाए पंहिंजी आवाज़ में? गानो ॿुधायां? हा। चंद्र सितारनि ते मामा रहंदो आहे, कॾहिं कॾहिं प्रोग्राम ते ईंदो आहे। हा ॿुधाए 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 हिन कैमरामैन खे। हा दहशत अची सॼो ॿियो छा थो चए? मां भाणेजा छा थो चई? सॼो वियो वरी भुलिजी दहशत ॻाल्हाइण। छा थो चए ख़ालिद? हलो भाई थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिल थियो। तव्हांजो आवाज़ मूं ताईं सही न पियो पहुचे मामा, न त तव्हां सां ॾाढी ज़बरदस्त कचहरी कजे अॼु। ऐं काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ईअं ॻाल्हाईंदा आहिनि, हा मामा छा हाल आहे, चाचा छा हाल आहे, भाऊ छा हाल आहे। सो इहा मोहबत जो रिश्तो आहे भई। असां रिश्ता ठाहे वठंदा आहियूं पंहिंजा, इहे मोहबत जा रिश्ता आहिनि। इन्हनि मोहबत जे रिश्तनि खे अञा वधीक मज़बूत कयो। अहिड़ा काफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हांजी ज़िंदगीअ में तव्हांजा रिश्तेदार त न हूंदा आहिनि, पर तव्हां सां रिश्तो ज़रूरु जोड़ींदा आहिनि। त उअं ई जीअं अधे जोड़ियो ईअं रिश्तो, त मामा कहिड़ा हाल आहिनि? त मां चयो भाणेजा तूं ख़ुशि आहे। त ईअं ई तव्हांजी ज़िंदगी में खोड़ सारा अहिड़ा माण्हू हूंदा, उन्हनि सां प्यारु कंदा कयो, मोहबतूं वंडींदा कयो, छो त उन्हनि खे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे, उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजे रिश्ते जी ज़रूरत आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? फरमाने में भुट्टो ॻाल्हायां थो भाई डर की। भुट्टो साहब कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे। ठीकु आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां। छा हाल आहे? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु ज़िंदगी गुज़रे। प्रोग्राम बि ॾिसंदा माशाल्लाह, तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। प्रोग्राम ॾिसो पिया? कल्ह ॾिठव? अॼु ॾिठव? कॾहिं ॾिठव? रोज़ु ॾिठल आहियो? बिल्कुलु अॼु ॾिठो आहे प्रोग्राम। पहिरियों जेको आहे रमज़ान ते ब्रेक हुयो, वरी मूंखे ख़बर न हुई। सिंध टीवी हले कोन पई, कुझु मसइलो हुयो डिश में। हाणे हली वई सिंध टीवी? हाणे सिंध टीवी हली वई? हले थी। मसला सभु ख़तमु थी विया? डिश विश या? हा बिल्कुलु हींअर मसला ओके थी विया आहे। जो शो ॾिसण जो मसइलो तमामु बहितरीनु लॻे पियो। चलो वेरी गुड। भली कार था चऊं। छा थो ॿुधाई अॼु? कहिड़ो गानो, कहिड़ो गीत, कहिड़ो गज़ल? अॼु बसि यादि कुझु बि न आहे, तो अॼु लाइ न सॉरी वोरी कोन हलंदी असां वटि? राजा भाई जो शो आहे त सभु न न सॉरी वोरी अॼु का बि सॉरी न हलंदी हिते। अच्छा हा जुगाड़ ॿुधाए, मसलो ॿुधाए, को कलाम ॿुधाए। कलाम त यादि न आहे। को जुगाड़ ॿुधा। अच्छा जल्दीअ में अमीर कीअं थियूं? जल्दीअ में अमीर थियणो न आहे, ईअं थींदो न आहे। अबे दिलि जो अमीर, दिलि जो अमीर। रुॻो पैसे जे पोयां सोच थी वञे माण्हुनि जी। दिलि जो अमीर त ज़ाहिर आहे माण्हू थी सघे थो। बसि
हर कंहिंखे प्यार ॾे मोहबत ॾे हमेशा माण्हू सचो रहे दिलि जो अमीर आहे न जंहिंखे तंहिंखे मोहबत ॾे बसि वाह छोकिरा वाह, वाह छोकिरा वाह, वाह छोकिरा वाह, थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच महिरबानी भाई। फरमान भुट्टो असांजो रेगुलर कॉलर आहे फ्रॉम ॾेहरकी, तमामु ज़बरदस्त शहर ॾेहरकी, ऐं ॾेहरकी जे पासे में आहे रेहड़की खां ओरियां परियां आहे घोटकी मीरपुर खां माथेलो, इहो सॼो इलाइक़ो ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे प्यारनि खे जेके हिन वक़्तु उतां उन जॻह था ॾिसनि पिया, उन सभिनी खे मोहबत भरियो सलाम सां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। राति जो ई ख़ूबसूरत पर तव्हां सां शेयर कंदो आहियां, तव्हांजूं ॻाल्हियूं शेयर कंदो आहियां, पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर कंदो आहियां, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, या अली मदद। मौला अली मदद। अंसार खोसा ख़ुशि आहीं, चाक आहीं, चङो आहीं, भलो आहीं? सब ख़ैर लॻो पियो आहे, भला लॻा पिया आहियूं, तव्हां भला आहियो, दफ़ा भला लॻा पिया आहियूं, दिलि बिल्कुलु साफ़ लॻी पई आहे बेटा। दिलि साफ़ अथई सफ़ा? हा खिलंदो वाह जो आहे तूं? हा बेटा। खिलंदो छो आहीं पंहिंजे मुंहं सां? बाबा खिलंदा कयो बाबा, ज़िंदगी 4 ॾींहं जी आहे, खिलंदा कयो, मुस्कुराईंदा कयो, ऐं राति जो सभिनि खे माफ़ करे छॾींदा कयो। कॾहिं कॾहिं माण्हुनि जो मूड ख़राबु हुजे त पोइ माण्हू कीअं खिले? न न, हुनखे बि खिलाए छॾियो न बेटा, अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायो, खिलण वारियूं उहो बि खिली वेंदो। हा सही आहे। अंसार ॿियो ख़ैरु आहे न? ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे। चलो दुआउनि में यादि, थैंक यू वेरी मच, शामिलु थिया। अंसार खोसो भई असां सां गॾु फ्रॉम गुलशन हदीद। अंसार खोसो बि रोज़ु पंहिंजो चवंदा आहिनि न त पंहिंजो खातो खोलारायो वञे असांजे शो में। सो पुराणो कॉलर आहे, हा पंहिंजे माना फ़न जो मुज़ाहिरो कयो वञे त ॾाढो सुठो लॻंदो आहे। अंसार जॾहिं तूं कॉल कंदो आहे सो ज़बरदस्त, थैंक यू वेरी मच। अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं हिन महफ़िल में हूंदियूं आहिनि शामिलु। सो राति थिए थी, सूर जाॻनि था, ऐं सूर तॾहिं ई माण्हू संभाले सघे थो जॾहिं नईं विरंद सचाई करे। हिकिड़ी जॻह ते बीह थो रही, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे तुंहिंजी, कीअं कैमरा थो हलाई, छा कजे हीअं इशारा बि थो करे बसि परे खां। अब छा कयूं ॿुधा? सो सफ़र त ॾाढो माण्हू कंदा आहिनि, पर सफ़र में जेकॾहिं को माण्हू असांखे अजनबी मिली वेंदो आहे, उन सां असां जी दोस्ती थी वेंदी आहे, त उहो रिश्तो ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे। सो सफ़र जा रिश्ता बि ॾाढा सुठा हूंदा आहिनि, उन्हनि खे बि माण्हू खे संभालणु खपे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी आउं इकरा थी ॻाल्हायां हैदराबाद मां। जी इकरा, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। राजा भाई तव्हांजो शो असां तमामु शौक़ सां ॾिसंदा आहियूं, महिरबानी। स्पेशली मुंहिंजी नंढड़ी तूबा इलाही ॾिसंदी आहे, ज़ैनब जी उहे ॾिसनि पियो, तव्हां हिननि खे हाय करे छॾियो। हाय तूबा खां अलावा ॿी केरु आहे नंढड़ी? ज़ैनब फातिमा। ज़ैनब फातिमा खे हाय, कहिड़ा हाल आहिनि ज़ैनब? तव्हां ठीकु आहियो? अॼु इकरा तव्हांजा छा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो शो तमामु सुठो हूंदो आहे, असां डेली ॾिसंदा छा आहियूं। सुठो लॻंदो आहे तव्हांखे मुंहिंजे शो में? तव्हांजो शो जाम सुठो आहे, बसि सॉन्ग सुठा कोन था हलायो। सॉन्ग सुठा? इहो ख़ालिद छा कयूंसि? डायरेक्टर अहिड़ो आहे। सॉन्ग थोरा सुठा हलाईंदा, कहिड़ा सुठा पुराणा हलाईंदा आहियो। तव्हांखे कहिड़ा लॻंदा आहिनि सुठा? कहिड़ा हुजणु खपनि? मतिलबु को सुठा जेके हाणे पहिरीं ज़माने में ओल्ड बि सुठा हूंदा आहिनि, पर हीअ तव्हां त अलाए कहिड़ा था हलायो, असांखे वणनि ई कोन था। बसि अदी जंहिं महिल गानो हले न उन महिल चैनल मटाए थींदी कर। सही आहे? जी जी गानो हले वरी पोइ मां मोटी अचां लिंक में, वरी मोटी ईंदी कर। इंशाल्लाह दुआनि में यादि रखिजो अदा, तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो आहे। महिरबानी। अदी इकरा, हैदराबाद में किथे रहंदा आहियो? कहिड़े इलाइक़े में? कासिमाबाद। पाड़ेसरी आहियूं पाण, मां बि पुराणो कासिमाबादी आहियां। अच्छा। कारा नीरा पीला सावा ॻाढ़ा सभु रंग अथई ज़िंदगी, रुॻो अच्छा न अथई भेण। जी बिल्कुलु अदा, बसि दुआनि में यादि रखो। मुंहिंजी नंढड़ियुनि खे तमामु घणो तव्हांजो शो वणंदो आहे, हींअर बि ॾिसण वेठियूं। ओके, तव्हांजी ॿिनी नंढड़ियुनि खे खोड़ सारो प्यार, थैंक यू, बाय। अदी असां सां गॾु ई फ्रॉम हैदराबाद कासिमाबाद, ॾाढी ज़बरदस्त कॉलर हुई, थैंक यू अदी इकरा। अवां महफ़िल में शामिलु थिया, सुठो लॻो। पाण हलूं था हिकिड़े सुठे गाने जी तरफ़, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे। गानो चई बि सुठा न आहिनि, पर हाणे गानो सुठो हलंदो। कहिड़ो गानो हलंदो शाह साहब? हो तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते एतबार कयम छो प्यार कयम। एंजॉय दिस ट्रैक।
जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं, जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा, जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। छा कजे वेल जी कुछ कोन था कयूं, कॉल्स वठूं था अॼु शो जूं, ॾिसूं था त केरु आहिनि। हिन वक़्तु 9:30 थी विया आहिनि, वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि मुख्तियार अहमद रुस्तमाणी? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो आवाज़ तव्हांखे ॾिसी दिलि बाग़ ऐं बहार थी वई। अहिड़ो छा आहे असांजे आवाज़ में? असां पाण खे आवाज़ पंहिंजो वणंदो ई न आहे। कशिश आहे, मोहबत आहे, सिक आहे, प्यार आहे, तव्हां में बेशुमार ख़ूबियूं आहिनि। तव्हांजे नसीहत भरे गुफ़्तगू, तव्हांजूं कलाक ॿ जेके गुज़रनि था न, त उन्हनि जो को बि हिसाब ई कोन हूंदो आहे। उहे रुॻी 2 कलाक न, पर अक्सर ज़िंदगी बि उन तरफ़ ईंदो आहे। जेके ॻाल्हियूं तव्हां कंदा माना इग्नोर कयो। अबासी प्यार करण वारा माण्हू। हा ठीकु आहे। हाणे तव्हांजो प्यार करण वारा माण्हू तव्हांखे इन जे करे त असां चङो ॿुधा बाग बहार थींदा आहियूं। अॼु मां कीअं थो लॻां इहो ॿुधा। माशाल्लाह 14 जा चंड सां लॻो, पर तव्हां वरी इनखे पासे वठी था वञो। इहो त वॾो धमाको कई है न? हा इहो वॾो धमाको कई। ॿियो ख़ैर लॻो पिया, सभु सेट लॻो पिया? अलाह साईं जा एहसान आहिनि। त बसि असांजो रिश्तो तव्हां सां जुड़ी वियो, हिकिड़ो अलाह ताला जो हिकिड़ो सम्झो त नेमत आहे। महिरबानी जानी, महिरबानी। ख़ुशि हुजो, लख थोरा। थैंक यू वेरी मच शो में शामिलु थियण जे लाइ। को कलाम शलाम ॿुधायो, को गानो वानो ॿुधायो, का शाइरी कयो, कुझु कयो? गानो ॿुधायूं था, तव्हांजे नज़र कयूं था। नज़रे करम जी। घणो उदास न थीजो, बुझाइजी न वञे। हाय हाय। घणो उदास न थीजो, बुझाइजी न वञे। वॾो जहान गम जो विञाइजी न वञे। घणो उदास न थीजो, बुझाइजी न वञे। वाह। बचो त कुझु ब बुखारी न आ मगर ए दिल। बचो त कुझु ब बुखारी न आ मगर ए दिल। अञा बि इश्क आहे, घाइजी न वञे। घणो उदास न थीजो, बुझाइजी न वञे। थोरी देरि खां पोइ पंहिंजो गानो कोन वणंदो आहे माण्हूअ खे, तोसां इहो कोन थिए? न न, असां ॿुधो ई कोन, होॾे टीवी परे आहे न। चलो ठीकु आहे भला, महिरबानी महिरबानी। ओके, मुख्तियार उस्तमाणी हुए भाई असां सां गॾु फ्रॉम वाही पांदी। ॾाढो प्यारो असांजो कॉलर आहे, रेगुलर कॉलर आहे। थैंक यू वेरी मच भाई। अॼु कोशिशि कयो त कुझु नवां दोस्त खणी अचो। रेगुलर कॉलर रेगुलर बि हुजणु खपनि, पर नवां जेके असांजा माण्हू कोशिशि कंदा, ट्राए कंदा, उन्हनि खे बि कॉल ते वठो। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त कॉल सभिनी जी शामिलु कजे, पर 2 कलाक हूंदा आहिनि, 2 कलाकनि में जेके बि कॉल्स वठी सघंदो आहियां उहे मां वठंदो आहियां। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे कंहिं डायल कयो। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम राजा साईं, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चङा भला आहियो? सभु ख़ैर सभु ख़ैर। तव्हां ॿुधायो अनवर भाई, तव्हां ठीकु आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह ख़ैर लॻो पियो आहे, तव्हां ॿाहिरनि जो दुआऊं। छा ज़िंदगी, छा गाॾी, छा वक़्तु, छा झांगारा, छा कोटड़ी, छा कराची, हा की छा अनवर, छा नईम, छा सलमान? नईम बि ख़ुशि आहे, सलमान बि ख़ुशि आहे, असां बि ख़ुशि आहियूं। अव्हांखे भला ख़ुशि रखंदो रब साईं। महिरबानी महिरबानी। ॿियो लाई कोन खाराई अञा ताईं? साईं लाई तो होॾे मोकिलियुसि, हाणे जेको आहे न एड्रेस मूंखां वई आहे विसरी गुम थी। धन मुल्तान लधो तोखां पंहिंजा माइट कोन था लभनि नईम वारा? न न हाज़िर तव्हांजे लाइ लाई। ॿुध नईम हिननि खे मोकिली दो, पाण में अधु लाई वरी पंहिंजे घर रखे था अचनि। हिननि ॾे न मोकिलिजां, डायरेक्ट पूरे मोकिलिजां।
बिल्कुलु तव्हां ॾे डायरेक्ट मोकिलिंदुसि, बिल्कुलु तव्हां ॾे डायरेक्ट मोकिलिंदुसि। सही आहे सही आहे। ॿियो छा हाल आहे अनवर भाई, ख़ुशि आहियो? गर्मी थी वई आहे ॾाढी, अल्हम्दुलिल्लाह मौसम तव्हांजो चेंज थी वियो प्रोग्राम आहे। ॾिसंदा आहियूं बसि माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त लॻंदो आहे। महिरबानी, मौसम बदिलजी वियो आहे। हा साईं, असां वटि वरी गर्मी थी वई आहे ॾाढी। माण्हू बदिलजी विया आहिनि, मौसम बदिलजी विया आहिनि, रिश्ता हा बसि बदिलजी विया आहिनि, माण्हू साॻिया ई आहिनि, मौसम बदिलजी वियो आहे। वक़्तु बदिलजी वियो आहे। बसि उहो वक़्तु सारू हर शइ बदिलजे थी, हाय मौसम सारू हर शइ बदिलजे थी। चलो तव्हां ॿुधायो भला छा था ॿुधायो? हा मां तव्हांखे ॿुधायां थो, जिन्हनि खे चाहियूं चाह सां से आख़िर थिया घेर, हा जिन्हनि खे चाहियूं चाह सां से आख़िर थिया घेर, जे हुजनि हा दिलि असां सां त मिलण न कनि हा देर, वाह वाह, हुजे उन्हनि जो ख़ैर जेके विसारे वेठा असांखे, हिते उन्हनि जो ख़ैर जेके विसारे वेठा असांखे। वाह साईं वाह, हुजे वाह उन्हनि जो ख़ैर जेके विसारे वेठा असांखे। वाह साईं वाह, असां तव्हांखे न विसारियो आहे। न न बिल्कुलु तव्हां न विसारियो आहे। जीअं विसारे तूं वेही रहे हो पहिरीं, ख़ुशि हूंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। जीअं विसारे तूं वेही रहे हो पहिरीं, तीअं विसारे छॾणु मुंहिंजे वस में न आहे। वस में न आहे, तोसां पर पुठ ख़यालनि में परचा रुसां रूबरू थियणु मुंहिंजे वस में न आहे। तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ, मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा। मां अकेलो अकेलो रोई त सघां थो, पर अकेलो खिलणु मुंहिंजे वस में न आहे। छा कजे, खिलणु मुंहिंजे वस में आहे, उस्ताद बुखारी जो शेर आहे। हा वाह साईं वाह, वाह साईं वाह, बिल्कुलु महिरबानी अलाह महिरबानी। ख़ुशि रखंदो इंशाअल्लाह। अॻे हफ़्ते तव्हांखे लाइव मिलंदी इंशाअल्लाह। ओके थैंक यू, बाय बाय। नहीं लाई में थोरो बि खणी हुई न, मां अलाह पेट में सूरु पवंदो हुई। सही थो ॿुधाए, तूं सॼी लाई घर थो खणी वञी। छा कजे छा कजे, भई झांगारा मां मोकिलींदो आहे अधो असांजो अनवर भाई, लाई मोकिलींदो आहे, भई अधु वरी नई खणी ईंदो आहे घर। न खणी वञा, सॼी ॾे खणी वञा, सची ॿुधायां, सही ॿुधा, नई सॼी खणी ॾे न। हा सॼी खणी, हा ओके। हिकिड़ी दाणो बि खाधई न माना तो पेट में सूरु पवंदो। छा कजे छा कजे छा कजे। अड़े मैसेज बि भाई दोस्त करे सघनि था। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, इंस्टाग्राम ते, जिथे वञो दिलि चए वञी मैसेज कयो, तव्हांजो मैसेज शामिलु करे थींदासीं पंहिंजी शो में। मूंखे नोटिफिकेशन ज़रूरु अचणु खपे, जॾहिं आयो त तव्हांजा मैसेज शामिलु कबा। ऐं शेरो शाइरी मोकिलींदा कयो मैसेजिस में, का सुठी सुठी ॻाल्हि लिखी मोकिलींदा कयो त ॾाढो मज़ो अची वेंदो। सो राति थिए थी, सूरज जाॻनि था, सुठा सुहिणा गीत बि तव्हांखे ॿुधायूं पिया, सुठियूं सुठियूं कॉल्स बि असांजे शो में अचनि पियूं। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त असां इहो टाइम जेको 2 कलाक आहिनि अहिड़े तरीक़े सां गुज़ारियूं जो इहो 2 कलाक यादगार थी वञे। त ईअं ई यादगार ई असांजो कैमरामैन आहे हिकिड़ो इरफान, ज़बरदस्तु असांजो कैमरामैन आहे, खिलंदो ई न आहे जॾहिं बि तारीफ़ करे, थोरो खिल त सही। हा ईअं इरफान असांजो कैमरामैन आहे। इहो हेॾे काॾे हलियो वियो यको कुंड में, थोरो हेॾे अचु न बाबा, हेॾे अचु, टाइगर थी वियो आहे अथई। छा कजे, वठूं था भई कॉल 0213512296 ते कॉल आहे। ऐं कॉल जो मूंखे ॿुधाईंदो कर छा साहिबु, तुंहिंजो आवाज़ु नथो अचे मूंखे कंहिंमहिल अची वियासीं। अच्छा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा बेटा। अमड़ कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहे? बस शुक्र आहे बेटा। चयमि त राजा पुट सां ॻाल्हायां त परेशान वेठी हुयमि। छो वेठी आहे बेटा? परेशान? खानदान में बेटा ॾाढा नंढा नंढा बचड़ा, नंढा नंढा ॾाढा मौत थिया आहिनि। हिन महिल बि वीचारो रिश्तेदार हो, हिन महिल मुंहिंजो भाउ आयो, डॉक्टर आहे असांजो ॾे पर्सनली वियो कमु हो थोरो, त असां भर में वेठा हुनसि ख़बर ई कान्हे। हो 5 में था रहनि, असां 4 में था रहूं। ज़िंदगी बेवफ़ा है भाई, ज़िंदगी बेवफ़ा है। पोइ चई नंढो नंढो 30 जो चई त हर कंहिंखे वञिणो आहे हिन दुनिया मां, हर वेठी कंहिंखे वञिणो आहे, परेशान न थी अम्मा, हर कंहिंखे वञिणो आहे। अल्लाह साईं, पर नंढा नंढा वीचारनि जो दुख बसि अल्लाह साईं तव्हांखे सब्र ॾे, अल्लाह हयाती ॾींदो, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। आबाद बसि तूं ख़ुशि रहंदी कर, तूं ख़ुशि रहंदीअ त माना ख़ुशि ज़िंदगी रहंदी आहियां बेटा, ख़ुशि रहंदी आहियां, तव्हांखे दुआऊं कंदी रहंदी आहियां बच्चनि खे, सभिनी खे। महिरबानी। शो ॾिसी पर पई? राजा पुट त मूंखे ॾींहं राति यादि हूंदो आहे, एॾियूं दुआऊं कंदी आहियां, सर में शाबाद हूंदे बेटा। महिरबानी। खिलाईंदो ई असांजी खिलाई आऊं कहिड़ो कित किताड़ियूं कढंदो आहियां, खिलाईंदो आहियां, कीअं खिलाईंदो आहियां? मूंखे कितकारियूं न ईंदियूं आहिनि। कीअं मूंखे कितकारियूं न ईंदियूं कीअं? माण्हू मूंखे चवंदा आहिनि तूं खिलाईंदो आहीं, मां कीअं खिलाईंदो आहियां माण्हुनि खे? को कहिड़ियूं कित किताड़ियूं कढंदो आहियां? अहिड़ियूं ॻाल्हियूं ॻाल्हियूं कंदो आहीं। कहिड़ियूं ॻाल्हियूं? ख़ुशि रहंदा आहियूं, हा राजा पुट जूं ॻाल्हियूं ॿुधी त ख़ुशी थींदी आहे, त खिल बि ईंदी आहे। काका अहिड़ा जवाब ॾींदो हुई न कॉलरनि खे, त पोइ खिल ईंदी आहे।
मां कल्ह फोन रखी अॼु फातिमा जी फोन आई हा जेका अॼु फातिमा खे मां साम्हूं ॾिठो हुयो न जो तव्हां वटि अचे पियो हा उन वरी कल्ह मूंखे पंहिंजी तुंहिंजा वार एकरा जहिड़ा था लॻनि हाणे मां मुंहिंजा वार माई जहिड़ा था लॻनि हालत ॾिठी हुनजी वरी माण्हुनि जा कम त ॾिस माण्हुनि जा कम त ॾिस इन ते त मूंखे खिल वरितो न बेटा हाणे इहे ई त ॻाल्हियूं न खिल वरितो त मां चयो अॼु फातिमा मां साम्हूं ॾिठी हुई तव्हां वटि आई हुई फोन मां अॼु फातिमा ईअं थी लॻे ॼण ॿार आहे नंढी छोकिरी आहे फोन मां नंढड़ी हा नंढड़ी सफ़ा नंढड़ी ॿार लॻंदी अथई हा न कल्ह ॿुधई कोन चई तुंहिंजा वार ईअं था लॻनि ॼण मुंहिंजी उहा धीउ इकरा आहे उन जहिड़ा था लॻनि वार हाणे मुंहिंजा वार मायुनि जहिड़ा था लॻनि न बेटा माशाल्लाह तो जड़ो पुटु आहे ई कोन किथे अल्लाह पूरी नज़र खां बचाईंदो छोजी छंड आहे हले वॾो भाउ मूं जहिड़ो पुटु कोन्हे किथे अमा छॾ रुगो अला मूंखां उहो ख़ालिद छा ॿुधाए छॾियो असांजे पंहिंजे घर वारा ई असां मां बेज़ार आहिनि न बेटा घर वारा चवंदा आहिनि न त दाल जी घर जी मुर्गी दाल बराबरि मुर्गी हा त इहा ई ॻाल्हि थी वञे बेटा हाणे तो माण्हू किथनि त पोइ उहे माण्हू ईंदा आहिनि बसि छा कजे इहा काल ॿुधायां थो पंहिंजे घर वारनि खे ॿुधायां थो इहा कॉल तूं मूं ते गानो चवंदो हुई मिठड़ीअ मां ऐं चवंदो हुई अमड़ियुनि खे पेरनि ते हथ यकीन कंदे बेटा बेहद मूंखे ख़ुशी थींदी आहे मां ईअं ई तोखे दुआऊं कंदी आहियां पर चवंदी आहियां अलाह बुरी नज़र खां बचाए पंहिंजी औलाद बि ईअं थींदी न आहे अलाह तोखे हर हमेशह ख़ुशि आबाद हर हमेशह वॾा ॾींहं ॾींदो लंबी ज़िंदगी आमीन 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 थैंक यू प्यारा पुट हो बसि ओके थैंक यू अम्मा वेठी हुयमि मां चयो भला थोरा ॿ बोल ॻाल्हायां बेटा असां त दिलि बि विंदरी वेंदी चङो कई अलाह चङो कई सुठो कई हलो दुआनि में यादि थैंक यू अम्मा भई असां सां गॾु हूंदी आहे सादिक टाउन कराची मां ऐं अम्मा जो नालो त मूंखे ख़बर न आहे पर अमड़ आहे असांजी दुआऊं कंदी आहे ॾाढियूं सारियूं त ॻाल्हि इहा त वाह जी कई अदी फातिमा जी त कल्ह आई वरी मूंखे कल्ह मूंखे चए पई अदी फातिमा त तुंहिंजा वार सफ़ा न उन जहिड़ा लॻा पिया आहिनि मां माई जहिड़ा लेकिन नालो वरितई उन जहिड़ा ईअं त न कंदी कर अम्मा छा कजे वेल जी मोहबतूं प्यार ख़ुशियूं विरायूं था 0213512296 ते मैसेज आहे मुंहिंजो राजा मेमण जे पेज ते ऐं कोशिशि आहे त मोहबतूं घणे खां घणियूं गॾु कयूं छो त मोहबत ॾे मोहबत वठि मोहबत में ई मज़ो आहे हक़ीक़त आहे त जेको मोहबत जे रिश्तनि में मज़ो आहे उहो नफ़रतुनि जे रिश्तनि में उहो मज़ो न आहे त जेकॾहिं मोहबतूं हुजनि सचाई हुजे ऐं कोशिशि कजे त उन्हनि माण्हुनि मां चवंदो आहियां त जेकॾहिं तव्हां वटि कोई इल्मु आहे न या जेकॾहिं का शइ आहे त उहा तव्हां ॿियनि सां ज़रूरु शेयर कंदा कयो काफ़ी माण्हू हूंदा आहिनि अनसिक्योर फील कंदा आहिनि पंहिंजूं शयूं पाण ॿिए ताईं कोन्ह पहुचाईंदा आहिनि पंहिंजूं शयूं पहुचाईंदा कयो जेको तव्हां सिखियल आहियो ॿियनि खे सेखारींदा कयो तव्हांखे वॾो फ़ाइदो मिलंदो सो 0213512296 इन नंबर खे कंहिं डायल कयो आहे जी अस्सलाम वालेकुम हेलो साईं वालेकुम अस्सलाम अल्हम्दुलिल्लाह केरा केरु सजाद चना फ्राम मेहड़ जा कहिड़ा हाल आहिनि मेहड़ यार वॾो शहर आहे सुठो शहर आहे मां हुन ॾींहुं गुज़रियुमि लाड़काणे वियुसि पे अलाए वापसी बि आयुमि त बीठो हुउमि हुते त शहर ॾाढो वॾो आहे मेहड़ हा सुठो शहर आहे मेहड़ जो माओ बि ॾाढो मशहूरु आहे ज़बरदस्त आहे मेहड़ जी मेहंदी बि मशहूरु आहे ऐं अॼु असांजो कालर नालो छा ॿुधायो तव्हां सजाद चनो बि अॼु मशहूरु थी वियो असांजे हिन प्रोग्राम में ॿियो सजाद छा कंदा आहियो तव्हां रिक्शो ड्राइवर हलाईंदो रिक्शो हलाईंदो चलो ज़बरदस्त शो ॾिसे पियो असांजो पहिरियों दफ़ो आयो आहे शो में चलो को कलाम ॿुधाए रिक्शा में कहिड़ो गानो हलंदो आहे तुंहिंजे में हिकिड़ो जेको घणो हलंदो हुजे तुम्हारे रिक्शा में हा चलो ठीकु आहे दुआनि में यादि रखिजे ठीकु आहे महिरबानी सभिनी खे सलाम सजाद चना फ्राम मेहड़ भई ॾाढो ज़बरदस्त पहिरियों दफ़ो आयो कॉलर हारपो बि कंदो आहे पंहिंजी ज़मीन बि अथसि ऐं हुन सां गॾु रक्शो बि हलाईंदो आहे सो इहो रश्को आहे या रक्शो आहे इहा ख़बर न आहे पर हलाईंदो रक्शो आहे सो भई ठीकु आहे सुठी ॻाल्हि आहे रिक्शा जा ड्राइवर बि कमाल हूंदा आहिनि अहिड़ा ज़बरदस्त हुनजे रिक्शाउनि में न साउंड सिस्टम लॻल हूंदा आहिनि कल्ह हिकिड़ो रिक्शा वञे पियो मुंहिंजे ऑफिस हितां सेंट टी वी जे ॿाहिरां ई वञे पियो उन में जेको साउंड सिस्टम हले पियो न उफ ज़बरदस्त कमाल जो माना साउंड सिस्टम हुजे यार हीअ रिक्शा में लॻल आहे
त रिक्शा काफ़ी सुहिणा माण्हू ठाराए रखिया आहिनि, पर काफ़ी वरी माण्हू वरी धोईंदा बि न आहिनि। अहिड़ा अहिड़ा किना गदिला हूंदा आहिनि जेके साफ़ बि कोन कंदा आहिनि पंहिंजी गाॾीअ खे या पंहिंजे रिक्शा खे। काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके रिक्शा हुनखे ॾाढो सुहिणो करे रखंदा आहिनि, ख़ूबसूरत करे रखंदा आहिनि, चमकाईंदा आहिनि हुनखे माना ईअं उगी उगी। सो कॾहिं बि जेकॾहिं तव्हां वटि का गाॾी आहे या का अहिड़ी शइ आहे त हुनखे साफ़ त कंदा कयो। मोटर साइकिलुनि जे मथां एॾी मिटी चढ़ी वेंदी आहे, माण्हू साफ़ ई न कंदा आहिनि। आया घुड़ी हई वया, थोरो गाॾियुनि जी हिफ़ाज़त कंदा कयो पंहिंजनि जूं, पोइ वरी ॾुखी वटि अॻियां ॾाढी ॾुखियूं माण्हू खे मिलंदियूं आहिनि उहे शयूं। सो 02135122964 इन नंबर खे कंहिं डायल कयो जी अस्सलाम वालेकुम। पाण ई बि थो कॉल वठां त ॿुधाई कोन थो छा मूंखे। न उहो त ॿ आहिनि त हिकिड़ो त कर कमु ॿिन्ही मां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, राजा साहब पिया ॻाल्हायां। जी केरु पिया ॻाल्हायो? मां अब्दुल ख़ालिक लाशारी कोटा मां थो ॻाल्हायां। कहिड़ा हाल आहिनि लाशारी साहिबु? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा भला? ख़ैर ख़ैर, तव्हां ॿुधायो ठीकु आहे? तबियत सभु बराबरि? असांजो हिकिड़ो पुराणो दोस्त हूंदो हो संगती बगन लाशारी, जी जी। सुञाणेसि? न न उनखे त न सुञाणा। न सुञाणे? चलो बाबर लाशारी खे सुञाणे? न एतिरनि खे न सुञाणंदो आहे, मुंहिंजी उमिरि ई घटि आहे। तुंहिंजी उमिरि केतिरी आहे? याकूब बाभण खे सुञाणी? न न लाशारी मूंखे तक़रीबन 20 साल थी विया आहिनि तक़रीबन। घणा साल थी विया अथई? 20 साल। 20 सालनि जो आहे। तुंहिंजी उमिरि घणी आहे? हा 20 सालनि जो ॼमल बाबू। ॼाओ आहे त तुंहिंजो आयो आहे न ज़िंदगीअ में दुनिया में त 20 साल थिया आहिनि तोखे। जी जी हा। हा सोट मासा त सुञाणी या उन्हनि खे बि कोन सुञाणी? हा उन्हनि खे त सुञाणा अथव। हा शो में पहिरियों दफ़ो आयो आहे? जी जी पहिरियों दफ़ो आयो आहियां। कोयटा शहर में वेठो आहे? जी कोयटा शहर में आहे, वैसे त फौजी आहियां, ड्यूटी ते आहियां। फौजी आहे हींअर ड्यूटी ते आहे? कहिड़ी जॻह ते आहे हींअर? हा लाहौर में। लाहौर में आहे? वाह भई वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो को गानो वानो ॿुधाए भला, आयो आहे त ॻोठ वारनि खे? गानो छा ॿुधायां? गानो तूं ॿुधाए, तोड़े कार कई आहे, तू ई ॿुधाए। असां गाना ॻाइणु छॾे ॾींदासीं। ईअं न कर, हाणे मां मां ॿुधी करे तोड़े फोन कई आहे। कंहिंखां ॿुधी करे फोन कई? मान जो हिकिड़ो संगत हुयो, उहो चए थो इन ते कॉल कर, ते तोखे मनपसंदि वारो गानो ॿुधाए। कहिड़ो संगत हो? छोकिरी हो छोकिरो हो? छोकिरो बस, छोकिरी। छोकिरो रेडी कर दे। छा पियो चए? कहिड़ो कलाम पियो चए ॿुधा? इहो न त शायद बबर जो आहे जेको मेरी आंखों के दरिया का। हा हा कीअं मेरी ॿुधा न, गाए थोरो ॿुधा न मूंखे गानो। हाणे तूं ॿुधा न, तोड़े काल बाक़ी छा जे लाइ कई? असांखे त इहो अचे ई कोन थो। मेरी आंखों की दरिया, अखियुनि जो दरिया हूंदो आहे छा ज़िंदगीअ में किथे? दरिया न। हा इहो आहे शायद तो अचे यार। कहिड़ो ज़मानत थी वई तुंहिंजी? ख़ाली छा वेठो थी अॻियां बि? छा कजे? फरमाइश कान हूंदी आहे मुंहिंजा राणा हिन प्रोग्राम में, ऐं हिन प्रोग्राम में कोशिशि हूंदी आहे त तव्हांखे उहे गाना ॿुधायूं, उहे गीत ॿुधायूं जेके तव्हांखे पसंदि हूंदा आहिनि। सो असांखे ख़बर आहे त तव्हांखे छा पसंदि आहे, त तव्हांखे को सुठो सुहिणो गीत ज़रूरु ॿुधाईंदासीं। पर हुन सां गॾु गॾु कचहरी अॼु माना मज़ो न पई करे, छो त कचहरी इन करे मज़ो न पई करे त तव्हां अॼु इनवॉल्व कोन पिया थियो। जेके मुंहिंजा न्यू कॉलर अचनि पिया, उहे इनवॉल्व कोन पिया थियनि। पुराणा कॉलर उहे ई हवाला कटियो वञनि, नवां कॉलर अचनि उहे वरी माना उहे वरी पंहिंजी कहाणी करे वञनि। सो कजे त छा कजे? सो ख़ैर कॉल वठूं था, ऐं कॉल सां गॾु गॾु कोशिशि इहा कंदासीं त पाण मोहबतूं विरहायूं, प्यार विरहायूं, ऐं उन सां गॾु गॾु इहा बि कोशिशि कयूं त राति जे हिन पहर में जॾहिं असां सुम्हण वारी कयूं या सुम्हण वारा हुजूं या निंड में वञण वारा हुजूं, त असां सभिनी खे, पूरी दुनिया खे, पूरी क़ौम खे, जेके जेके असांजा दुश्मन पिया आहिनि सभिनी खे माफ़ु करे पोइ असां सुम्हूं, पोइ असां निंड कयूं, त पोइ असांजी ज़िंदगी आसानु थींदी। बाक़ी असां दिलि में रखे कंहिंजे लाइ सुम्हंदासीं, राति जो सुबुह जो उथी वरी कंहिं ॿिए जे लाइ दिलि में रखंदासीं, त पोइ भई ॾाढो मुश्किल थी वेंदो। त इहा मुश्किल असांखे न खपे। असांखे खपे त असां जेकॾहिं ॿ माण्हू विढ़ियल आहिनि त उन्हनि खे बि ठाहियूं। असां वरी मज़ो वठंदा आहियूं, न यार ॿ विढ़नि पिया त मज़ो वठूं उन्हनि जो, उन्हनि खे अलॻि कयूं, उन्हनि खे मतिलबु अलॻि जहिड़ो जेकॾहिं कंदा विढ़ंदा पढ़ंदा उन्हनि खे हिक ॿिए खां थोरो परे रखे उन्हनि सां कचहरी कयूं, उन्हनि खे उन्हनि जी काउंसलिंग कयूं। पर हिते मज़े वठण वारा घणा हूंदा आहिनि। जेकॾहिं को मां ॾिसंदो आहियां न का फशरी थींदी आहे या का खिट थींदी आहे या को केरु रोड रस्ते ते जहिड़ो करण वारा हूंदा आहिनि, छॾाइण वारा हूंदा ई कोन्हनि, हुन में रुॻो मोबाइल ते रिकॉर्ड करण वारा हूंदा आहिनि, त ॾिसूं मज़ो, इहो रिकॉर्ड करे असां अपलोड कयूं। हिन में छा मिलंदो तव्हांखे? सुभाणे इन जी जॻह ते तव्हां बि अची सघो था, इन जी जॻह ते तव्हां बि थी सघो था। तव्हां बि जेकॾहिं कंहिंसां जहिड़ो कयो था, फशरी कयो था या को फॾो थिए थो तव्हांजो, त पोइ केरु ॿियो जेकॾहिं तव्हांजी रिकॉर्डिंग थो करे त उहा ॾाढी बुरी शइ हूंदी आहे। कोशिशि कंदा आहियो त जिथे को अहिड़ो
रस्ते रोड ते तव्हां को जहिड़ो फशरी ॾिसो था ॿिनि माण्हुनि जे विच में, त उन्हनि खे सम्झायो ऐं उन्हनि खे भाकुर पारायो, वॾो सवाबु मिलंदो तव्हांखे। सो 02135122964। आवाज़ तुंहिंजो बंदि थो थी वञे ख़ाली छा, या त आवाज़ ॻाल्हाईंदो रहे, कोन चए ई न, कंटिन्यू बार बार चओ। हा हा हलो जी, अस्सलाम वालेकुम। हाणे ॾिसो पंहिंजे मुंहं सां लॻो पियो। हलो हेलो जी, काल साहब ॿुधायो न साईं। टीवी जो आवाज़ बंदि कर दोस्त, केरु पियो ॻाल्हाई? हा बंदि आहे टीवी। इहा टीवी बंदि आहे, एॾो कूड़ था ॻाल्हाइनि माण्हू, वरी इहा टीवी बंदि आहे, आवाज़ मूंखे बि थो अचे, टीवी बंदि आहे। हेलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। असांखे नथो अचे, ॿियो ई वञे थो भाऊ। इहो टीवीअ ते नथो पियो ॿुधी आवाज़ पंहिंजो? हलो हलण ॾिजांइ कॉल खे। हलो हलो हलण ॾियां न, हलण ॾियां त थोरो ॻाल्हायूं था, हाल वाल वठूं था ज़िंदगीअ जो, कीअं परेशानी आहे ज़िंदगी माण्हुनि जी। भई टीवी जो आवाज़ु बंदि करे पोइ फ़ोन ते ॻाल्हाइबो न, या टीवी जो आवाज़ु खुलियो पियो आहे, चए थो हा टीवी जो आवाज़ु बंदि आहे, असां हिते माना ॿोड़ा वेठा आहियूं, असां नथा ॿुधूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा साहब। केरु आहे भाउ? साईं मोहम्मद ज़ुबैर कराची खां। उज़ैर किथां? कराची मां, कहिड़े कोने मां? ड्राइवर। हा ओ ड्राइवर ख़ुशि आहे ज़ुबैर? साईं ख़ैर आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो साईं, ठीकु आहियो? छा पियो करीं, छा पियो करीं? प्रोग्राम पिया ॾिसूं। हा जी साईं। मज़ो अचे पियो प्रोग्राम में या नथो अचे? साईं तव्हांजे प्रोग्राम में मज़ो न अचे, ॿियो कंहिंजे प्रोग्राम में मज़ो अचे? ॻाल्हि अॼु त गानो ॿुधाईंदे न मूंखे। गानो साईं असांखे न ईंदो आहे। अॼु मूंखे तूं खोड़ो ॿुधा चौकीअ जो, 4 जो खोड़ो ॿुधा। चौके जो? चौके जो, हा साईं चौके जो साईं। 1 चौको चौको, 2 चौको 8, 3 चौको 12, 4 चौको 16, 5 चौको 20, 6 चौको 24, 7 चौको 28, 8 चौको 32, 9 चौको 30, 9 चौको 40। वाह छोकिरा, वाह छोकिरा, वाह वाह। ही 7 ताड़ी चौका 5 ताणी यादि आहिनि। 5 त यादि अथई खोड़ा। जी साईं। कैमरा में कीअं थो हलाई कैमरा खे इरफान? हा ॿियो साईं ॿुधायो, ख़ैर आहे? ॿियो ख़ैर आहे, महिरबानी महिरबानी। ठीकु आहे साईं, महिरबानी। ज़ुबैर असां सां गॾु भई फैज़ एट कराची मां, ॾाढो ज़बरदस्त ड्राइवर आहे, ड्राइवरी कंदो आहे, पर हाणे असांखे चयो वियो आहे त कलाम ॿुधो ऐं कलाम ॿुधायो। हलूं था गाने जी तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, ऐं हिकिड़ी गानो ॿुधाईंदो ख़ाली छा तव्हांजी महिरबानी थींदी। साद अली जो ख़ूबसूरत गीत आहे, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़। अवां छा प्यार मां ॼाणो, अवां लाइ प्यार बेमाना। एंजॉय दिस ट्रैक।
गफत कन था साजो चैन तड़पे थो अखियुन में लुड़े गफत कन था साजो चैन तड़पे थो तुझूं गालियूं कजन कहसां थियो इज़हार बेमान असाणे छॾो ॼाणे अवाजी सार बेमाना अवां छा प्यार मां ॼाणो अवां ले प्यार बेमाना अवां छा प्यार मां ॼाणो अवां ले प्यार बेमाना वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार आवाज़ सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार ऐं छा कजे मैसेज बि ॾाढा आहिनि दोस्तनि जा पर अॼु हमेशह वांगुरु मां इहो चवंदो आहियां त मैसेज उहे ई दोस्त अख़्तर बिरोही जो मैसेज मूंखे नज़र आयो जंहिं शाइरी मोकिली आहे बाक़ी पोइट्री घटि था मोकिलनि माण्हू डेडिकेशन घणी आहे फरमाइशूं घणियूं आहिनि माण्हुनि जूं मां हमेशह तव्हांखे चवंदो आहियां त भई महिरबानी करे अहिड़ो को ॿुधायो छा चवंदा आहिनि इकरा थैंक यू वेरी मच इकरा फातिमा असां सां गॾु आहे भई महिरबानी अवां शो में शामिलु थिया आहियो ऐं हुन सां गॾु गॾु अख़्तर तव्हांजो बि मैसेज मूंखे नज़र आयो आहे ऐं ॿियो बि हिकिड़े दोस्त जो मैसेज नज़र आयो आहे त जेके दोस्त मुंहिंजे पेज ते मैसेज कंदा उन्हनि खे मुंहिंजी हमेशह रिक्वेस्ट रहंदी आहे त कोशिशि करे का न का सुठी सुठी शाइरी यार मोकिलींदा कयो त अहिड़ी प्यारी ॻाल्हि हाणे मीर मुर्तज़ा निज़ामाणी वरी मूंखे फेसबुक जे हुन ते मस जा वियो आहियां मैसेंजर में त वरी कॉल आई आहे कॉल्स न कंदा कयो बाक़ी मैसेज तव्हां ज़रूरु कंदा कयो मुंहिंजे पेज ते वञी तव्हांजा मैसेज मां ज़रूरु शामिलु कंदुमि सो 02135122294 टेलीफोन नंबर इन नंबर खे तव्हां डायल कंदो ऐं प्रोग्राम में लाइव शामिलु वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम केरु आहे साईं तव्हां जेको पुराणो प्रस्ताव ॻाल्हाया खॾड़े शहर सागर मां खॾड़े शहर ज़िले सागर मां केरु प्यारो पुराणो प्रस्ताव साईं नालो आवाज़ तव्हांजो कटिजी पियो अचे मुंहिंजा राणा छा कजे के अहिड़ी जॻह ते हलियो वञ जिथे मां ख़ुशि आहियां केरु नालो ॿुधाइजो वरी नाले ते ई आवाज़ कटिजी थो वञे नथो अचे आवाज़ सही खॾड़े मां को दोस्त हुयो ऐं असांजो पुराणो को कॉलर हुयो पर हुनजो आवाज़ ॿुधो सही न पहुतो भई अख़्तर बिरोही मैसेज मोकिलियो आहे लिखे थो त फुरे दिलि रुलाए वञणु ठीकु नाहे ॿुधाई अथई मैं फुरे दिलि रुलाए वञणु ठीकु नाहे माण्हू सभु खिलाए वञणु ठीकु नाहे किथे सिक लहे आ बहानो छॾे ॾे सबबु को ॿुधाए वञणु ठीकु नाहे वाह साईं वाह पातल पेच तोसां मुहबत जा आहिनि वरी से छॾाए वञणु ठीकु नाहे बिरोही अकेलो रहणु आहे मुश्किल कंहिंजी दिलि दुखाए वञणु ठीकु नाहे वाह बिरोही वाह अख़्तर हुसैन बिरोही भई असांजो ॾाढो ज़बरदस्त कॉलर आहे मैसेज कंदो आहे सॉरी ऐं ॾाढी ज़बरदस्त शाइरी मोकिलींदो आहे ऐं शहरयार पवर आहे लिखे थो त दूर होकर भी पास रहा करते हैं हम तो तेरी यादों के सहारे जिया करते हैं तुझसे कोई शिकायत ना अॻियां वरी मैसेज ई ख़तमु थी वियो तुंहिंजो कॉल वठूं जा हा अस्सलाम आवाज़ कोन थो निकिरे ई छा साहब डायरेक्टर साहब काशा न किशोर ॿुधाए न हिते हा ही छा लाइ लॻल आहे हलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ख़ुशि आहियां थी अरीबा जी आप खुश हैं दवा खुश हो मां चाक चङो भलो आहियां तूं बि चाक चङी भली आहे हाँ ठीक लगी पे हैं हाँ अजी तव्हां मूंखे कल्ह खां बि ॾाढा सुठा पिया लॻो कल्ह खां वधीक अॼु सुठो पियो लॻा हा
क्योंकि तव्हां मूंखे पेंट शर्ट में वणंदा आहियो न। हाँ मां तव्हांखे पेंट शर्ट में वणंदो आहियां शलवार कमीज़ में आउं न वणंदो आहियां तव्हांखे। सलवार कमीज में भी तव्हां वणंदा आहियो पर थोरो घटि पेंट शर्ट वणंदा में आहियो। तव्हां मूंखे जाम वणंदा थोरो आहियो। घटि वणंदा आहियो शलवार कमीज़ में है न। हा छा कजे ॿियो। असीं विया हुआसीं न असांजी छुटियूं पे हलियूं हा। असीं कराची आया हुआसीं सिंधबाद घुमी पोइ विया हुआसीं। वाह वाह सिंधबाद घुमियासीं मोलू घुमियासीं। पोइ हेॾे कोन आई मूं ॾे चकर न आई। असां टाइम कोन न 12 थी विया हुआ असां लाइ वरी तो वटि टाइम बि न हुयो। सही आहे भई सही आहे रीवा सही आहे मूं ॾिसी छॾिया पंहिंजा पंहिंजा हूंदा आहिनि परावा परावा हूंदा आहिनि। असीं सिंधबाद में निकितासीं पर इलाही टाइम थी वियो मूं तव्हां पर अचनि सोच पे पर तव्हांजो घर मालूम न हो न। हा चलो बस दुआनि में यादि। ॿियो ॿुधा छा थी ॿुधाई अॼु गानो ॿुधा को भलो। गानो ॿुधाए थी पर उर्दू गानो है। हा ॿुधाए। सारी कि तूने मेरी फुर्सत की कि दिल में इतनी हरकत की कि सब में इतनी बरकत की ये तूने क्या किया। फिर मारा मारा मैं चांद से बिछड़ा तारा मैं फिर क्यों इतना हारा मैं ये तूने क्या किया। वाह सारी दुनिया से जीत के मैं आई हूँ इधर तेरे आगे ही मैं हारा किया तूने क्या कर मैं दिल का राज कहती हूँ कि जब जब सांस लेती हूँ तेरा ही नाम लेती हूँ ये तूने क्या किया। वाह भाई वाह वाह बस भाई बस। थैंक यू अरीबा थैंक यू। अरीबा सां गॾु गॾु पोयां जेको ॾाॾो हुयुसि न साईं सूबेदार साहिबु उहो बि ॻाल्हाए पियो उहो बि अलाए छा छा चए पियो। माना छा कजे ॾाढा ख़ुशि आहे चाचा तबियत ठीकु आहे। ऐं चाचो अब्दुल मजीद बि वई असांखे कॉल कंदो आहे ऐं अरीबा जो ॾाॾो आहे सो महिरबानी। ऐं तूं काॾे हलियो थो वञी नईं हर छा कजे नईं वृंद भई असांजो पुराणो कैमरामैन आहे ज़बरदस्त कैमरामैन आहे हलियो थो वञे हर ॿाहिरि अलाए काॾे हलियो थो वञे मूंखे छॾे हलिया था वञनि कंहिं महिल स्टूडियो में त पोइ मां वरी माना ईअं डपु लॻंदो आहे यार अकीअ मूंखे अकेलो छॾे विया हिकिड़ो ई वीचारो पियो हलंदो आहे इरफान। वाह इरफान वाह वाह इरफान वाह शाबाश। सो मैसेज पढ़ूं पिया दोस्तनि जा त शाह साहिबु चयो मां कॉल माना हू क्वेश्चन ॾींदो आहे माना भई ॻाल्हाईंदो कर मूंसां। जावेद अली पहोड़ आहे। हा वालेकुम अस्सलाम हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम प्यारा माण्हू सवेरे ॻाल्हि कॼी खरड़े वारो अची वियो आहे तबसुम हाकिम बालादी। मोहम्मद हाशिम बालादी साहब कहिड़ा हाल आहिनि बालादी साहब। अल्हम्दुलिल्लाह प्यारा ख़ैर मां ॿुधायो ठीकु ठाक। हा बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। किथे गुम थी विया हो बालादी साहब। साईं बसि ज़माने जे गर्दिश में किथे हेठि मथे ज़माने वरी अची विया आहियूं। तव्हांखे हेठि मथे करे छॾियो वरी ज़माने खां विड़ी करे तव्हां हिकिड़ी जॻह ते सही पहुची विया। हा जाना हाणे वरी अची विया आहियूं साईं अव्हां जे दुआनि सां। ॿियो छा हाल आहे हाशिम साहब। प्यारा सभु ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो ठीकु ठाक। महिरबानियूं महिरबानियूं बसि तव्हांजूं दुआऊं आहिनि। तव्हांखे काफ़ी पोणे टाइम खां ॿुधंदो पियो अचां छा कजे छा कजे छा कजे छा कजे छा कजे तव्हां ॿुधायो छा कजे। साईं कजे बसि इहो त अहसासु कजे कंहिंजो ग़रीबनि जो पारिसरनि जो दोस्तनि जो। वाह छो त ही दुनिया साईं अहिड़ी आहे अगरि अहसासु कंहिंजो न आहे त पोइ मज़ो न आहे न। वाह साईं वाह साईं हाशिम वाले कलाम को ॿुधायो गानो ॿुधायो हलो। यार तूं अहिड़ी फरमाइश कई आहे गानो हाणे फरमाइश त कोन कई आहे पर मां चयो को बि गानो ॿुधा यार ॿिए चकर। हा शेर ॿुधा भला। गर्दन जो मां मारियल माण्हू गणतन जो मां गारियल माण्हू हा ॿिए सां कीअं मां घारे सघंदुसि प्यार तुंहिंजे जो खारियल माण्हू। वाह ॿिए सां कीअं मां घारे सघंदुसि प्यार तुंहिंजे जो। मुंहिंजो नालो आहे हाकिम अली बालादी। हाकिम अली बालादी हाकिम साहब थैंक यू। हाकिम ऐं हाशिम में फ़र्क़ु न आहे पर असांजो हाकिम आहे। हाकिम खे वरी हिकु दफ़ो भली कार था चऊं थैंक यू। पर अगरि मुमकिन हुजे त पोइ मंज़ूर फकीर जो असांखे प्यारो सुठो गीत तव्हांजो नामुमकिन त थी नथो सघे कुझु बि पर हाणे कोशिशि कंदा जेकॾहिं लॻल हूंदो त हाज़ुर ठीकु आहे महिरबानी महिरबानी। क्यू शीट तयारु हूंदी क्यू शीट छा कजे। सो भई अॼु मां हींअर बीठो हुउसि ब्रेक में न त शाह साहिब खे ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो गानो मूंखे पसंदि आहे मां तव्हांखे ॿुधायां थो गुनगुनाए। नेक्स्ट टाइम वरी नेक्स्ट मंडे ते शो में बि हलाईंदासीं। हो तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना हो तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना
अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना, ओ तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना, ओ तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना। वाह भाई वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त कमाल। इहो गानो मां हींअर ॿुधायमि पे ख़ालिद शाह साहिब खे छा हलायो, पर हिन रेडी न आहे। नेक्स्ट उन में मंडे ते इंशाल्लाह ईंदासीं। सो कॉल वठो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। ख़ैर आहे? ॿियो ख़ैर आहे? ॿियो ख़ैर आहे, ॿियो ख़ैर आहे। कलाम हा कलाम ॿुधणो आहे असांखे। असां कलाम न ॿुधाईंदा आहियूं तव्हांखे। छो कावड़ आहे असां? असांजी कावड़ न आहे तोसां, तोसां मोहबत आहे असांजी। तूं पंहिंजो नालो त ॿुधाए। जी मां हिम्मत अली थो ॻाल्हायां। हिम्मत अली किथां थो ॻाल्हाईं, कहिड़े शहर मां? शिकारपुर मां। शिकारपुर मां। छा कंदो आहे तूं हिम्मत अली? जी हिम्मत करे तूं छा कंदो आहे? मां पढ़ंदो आहियां। कहिड़ी क्लास में? मां मैट्रिक में पढ़ंदो आहियां। मैट्रिक में पढ़ंदो आहे, वेरी गुड। वॾो थी छा थींदे? सीएसएस ऑफिसर। छा थींदे? सीएसएस कमीशन पास कंदो। कमीशन पास कंदे, माशाल्लाह वेरी गुड। उन खां पोइ छा कंदे कमीशन पास करे? इंशाल्लाह वरी लॻी वेंदासीं जॉब सां। न त सीएसएस खां पोइ तुंहिंजो छा ख़्यालु आहे, त पुलिस वारो थींदे या डीसी थींदे, छा थींदे? त पुलिस वारो डीसी त पुलिस वारो आहे नी। न डीसी त अलॻि आहे, अलॻि आहे, उहो खातो अलॻि आहे। जेको एसी थींदो, पोइ हिकिड़े पासे एसी थींदो, हिकिड़े पासे एएसपी थींदो। तूं ॿिन्ही मां छा चॉइस कंदे? एसपी थींदे? जी जी एसपी नो एसपी एसी थींदे, एसी। ओ एसपी नो, वेरी गुड। चलो ज़बरदस्त भाई, महिरबानी। प्रोग्राम को गानो ॿुधा भला पंहिंजी आवाज़ में। जी मां गानो न ईंदो आहे, तव्हां ॿुधायो को शेर ॿुधायो। तूं ॿुधा, तूं आयो आहे एॾो तेल साड़े परे खां। शेर ॿुधायांव? हा ॿुधा शेर। पंजाबी में ॿुधायांव? ॿुधाए। में अब जेको वणे ई ॿुधा, बड़ी करा ज़मानत पंहिंजी बि असांजी बि। अच्छा हा। कुछ हार गई तकदीर, कुछ टूट गए सपने, हाँ कुछ घरों ने किया बर्बाद, कुछ छोड़ गए अपने। सम्झ में त कोन आयो, ज़बरदस्त भाई, महिरबानी महिरबानी, थैंक यू। अधो असां सां गॾु गॾो कुझु कर दिया हमने न आयो, उहो ॾाढो सुठो भलो। सम्झ में न आयो, आयो भलो। हलो भाई ज़बरदस्त आहे। हुन सां गॾु गॾु अॼु स्पेशली असांजो प्यारो सिंधी आर्टिस्ट आहे वाहिद रज़ा साहब। उनजो जेको फर्ज़ंद जो इंतकाल थी वियो आहे, त ॾाढो उनजी पूरी फैमिली सां असां दुख था कयूं, सिंध टीवी जी तरफ़ां, पूरी सिंध टीवी जी सथ तरफ़ां। ऐं ज़िंदगीअ जी वाक़ई का ख़बर न आहे। वालिद साहब हिते ई आहे, उनजो पुटु नौजवान पुटु जेको आहे सो इंतकाल करियो। त अलाह साईं वाहिद रज़ा भाउ जेकॾहिं तव्हां ॿुधो था, तव्हांखे बि सब्र जे, अलाह साईं तव्हांजे नंढड़े खे उनजी मग़फ़िरत करे, ऐं अलाह साईं तव्हांजी पूरी फैमिली खे सब्र जे। सो छा कजे, ज़िंदगी इहा ई आहे भई। ज़ाहिद भाई कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? चाक चङो भलो। ॻाल्हियूं इहे सुठियूं आहिनि? भलियूं आहिनि या न आहिनि भलियूं? ॻाल्हि ॻाल्हि में मज़ो हुजणु खपे न। हा, छा हाल आहे तव्हांजो? छा पियो थिए? किथे आहियो? हर कमकार में ॿ चारि मजबूरियूं। तव्हांजी नौकिरीअ में घणियूं मजबूरियूं? नौकिरीअ में ऐं प्यार में? प्यार में मजबूरी न आहे। प्यार पोइ मजबूरी आहे त पोइ प्यार छाजो आहे? वाह, अॼु अहिड़ो गानो ॿुधाए, अहिड़ो गानो ॿुधाए जेको दिलि ते लॻे सफ़ा। हा। अलग सही मगर उमंगे, रात अलग सही मगर उमंगे, के जुदा जुदा सूरतें लहू करेंगे, रात अलग सही मगर उमंगे,
लहू करंगे के बनी है सारी कायनात प्यार के खमीर से न आएगा तुझे यकीन तो पूछ लो ज़मीर से। वाह ज़मीर की हर के सदा का रंग ढंगे के हर आदमी अलग सही कर के जुदा है सूरतें लहू करेंगे के हर आदमी अलग सही मगर उमंग हर आदमी एक सही करेंगे। वाह सही वाह सही वाह। लहू का रंग ऐं उमंग एक है, बाक़ी माण्हू अलॻि अलॻि आहिनि। वाह सही वाह, ज़बरदस्त, कमाल। महिरबानी ज़ाहिद भाई। पुराणियूं यादूं, पुराणा गीत, सदाबहार गीत, एवरग्रीन गीत इन्हनि खे चइबो आहे। सो लव यू अदा, तव्हां ईंदा आहियो, ॾाढो सुठो लॻंदो आहे मूंखे। सो इमदाद बलोच साहब आहे। इमदाद भाई महिरबानी, तव्हांजो मैसेज आयो आहे। साजन ख़ान आहे, थैंक यू वेरी मच। दिलबर सिंधी आहे मूंसां गॾु, ऐं लिखियो अथई जाग भिटाई घोट तोखे सिंधड़ी थी सॾड़ा करे। वाह साईं वाह, महिरबानी अदा। दिलबर सिंधी भिटाई आबाद कराची खां। दिलबर कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे? दिलबर जो दिलबर ख़ुशि आहे। सो दिलबर ख़ुशि हुजे, सदा सलामत हुजे। ऐं हुन सां गॾु शहबाज़ फारूकी साहब आहे, हसन बारी साहब आहे, महिरबानी भाई, तव्हांखे भली कार थिए। शुएब आहे एंड सदाकत अली साहब आहे, महिरबानी। फैसू ख़ान आहे, दिलबर सिंधी आहे, महिरबानी। अवां सभिनी खे सलाम। रहीम कुरैशी साहब, जावेद अली ॾाराणी साहब, तव्हांखे बि सलाम। शाइरी मोकिलींदा कयो, मां उन्हनि दोस्तनि खे ॾाढो लाइक कंदो आहियां जेके शाइरी मोकिलींदा आहिनि। हा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? सोबिया बदीन खां। सोबिया फिराम बदीन, कहिड़ा हाल आहिनि अदी सोबिया जा? ठीकु ठाक, तव्हां ठीकु आहियो? ॿियो सुठो आहे? मां ठीकु लॻां पियो, न पियो लॻां सही? तव्हां सुठा पिया लॻो। कारे सूट वधीक सुठो। कारे सूट में वधीक सुठो लॻंदो आहियां मां। जी। पोइ अॼु कारो त न पातो आहे मां। जी हा, अॼु तव्हां सूट न आहे पातो। हा, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? शुक्र आहे मालिक जो, ठीकु ठाक। बदीन मां तव्हांजी हिकिड़ी फरमाइश आहे। हा, फरमाइशूं आऊं पंहिंजे घर वारनि जी पूरी कोन कंदो आहियां आदि, ख़बर अथई। हा त उहो इहो आहे त मनसूर सखीराणी जो पुराणो गीत ॿुधायो। पुराणो कहिड़ो गीत? अब आहे को मनसूर सखीराणी पुराणो गीत? हलाइजो, हलायूं था। ॾिसो अॼु सवेल दोस्त हिकिड़ो चई आहे मनसूर सखीराणी, चऊं था हलायूं था को। ठीकु आहे, ॿियो ॿुधा। मनसूर सखीराणी जो हिकिड़ो पुराणो गीत ॿुधायो। ठीकु आहे, कंहिंखे भला ॿुधाईंदी इहो गीत पुराणो? दादा हू मनसूर सखीराणी जो मिली वञे यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो हिकिड़ो गानो हलायूं मंज़ूर जो, वरी चई थी वरी उनजो वरी फलाणो गानो, इहे त न चयो रहंदी। गानो उहो सुठो आहे, मूंखे वणंदो आहे। कटिजी वेंदी फोन हरू भरू। ख़ालिद शाह साहब सफ़ा तपियो पियो आहे। हा सही आहे। ॿियो ॿुधा हाल वाल अदी, को गानो वानो तूं बि ॿुधा, को पंहिंजे ज़िंदगीअ जो हाल ॿुधा, कुझु त ॿुधा। अदा ज़िंदगी जो हाल छा ॿुधायां? मिड़ई कुझु ॿुधा। ज़िंदगी तमामु सुठी आहे, ऐं उन खां पोइ त ज़िंदगी अलाह साईं हिकु दफ़ा ॾींदो आहे। भले केतिरा बि बुरा हालात हुजनि, पर ज़िंदगी खे माण्हू इंजॉय कंदो रहे ऐं पंहिंजे हिसाब सां गुज़ारे त ज़िंदगी तमामु सुहिणी आहे। चलो ज़बरदस्त अदी, ज़बरदस्त ज़बरदस्त, महिरबानी महिरबानी। सोबिया फ्राम बदीन भाई ॾाढी असांजी पुराणी कॉलर आहे, रेगुलर कॉलर आहे, ऐं सोबिया कॉल कंदी आहे। अॼु पहिरियों दफ़ो हुन फरमाइश कई त मंज़ूर सखीराणी जो गानो कोशिशि कंदासीं, ॾिसंदासीं। सवेल बि हिकिड़ो दोस्त चई वियो मंज़ूर सखीराणी जो। हा, त मंज़ूर सखीराणी को न को ज़रूरु गानो हलाईंदा, पर हाणे जेको गीत आहे उहो ॾाढो ज़बरदस्त गीत आहे। कहिड़ो गानो आहे मामा? त आमिर हुसैन जो प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़। नादान मोहब्बत अज रात क़यामत नादान मोहब्बत अज रात क़यामत
नादान मोहब्बत आ अज रात क़यामत आ नादान मोहब्बत आ अज रात क़यामत आ नादान मोहब्बत आ अज रात क़यामत आ मिट्टी में खुदा गोलूं मिट्टी में खुदा गोलूं मिट्टी में खुदा गोलूं मासूम शरारत आ अज रात क़यामत आ मासूम शरारत आ अज रात क़यामत आ नादान मोहब्बत आ अज रात क़यामत आ नादान मोहब्बत आ अज रात क़यामत आ हर वक्त जी वहशत में हर वक्त जी वहशत में हर वक्त जी वहशत में हिन दर्द जी राहत आ अज रात क़यामत आ हिन दर्द जी राहत आ अज रात क़यामत आ नादान मोहब्बत आ अज रात क़यामत आ नादान मोहब्बत आ अज रात क़यामत आ अहमद न रयो अहमद अहमद न रयो अहमद अहमद न रयो अहमद पर दर्द सलामत आ अज रात क़यामत आ पर दर्द सलामत आ अज रात क़यामत आ नादान मोहब्बत आ अज रात क़यामत आ वेलकम जी अगेन खुश आमदीद भली कार भली खो आखते पखेर रागले भली करे आयो वे छा कजे छा कजे छा कजे
पहल जी कुझु कोन था कयूं, लाइव कॉल्स अॼु वठूं पिया ऐं घणियूं अॻ में असां कोशिशि कंदा हुआसीं त एक्सप्रेस हलाईंदा हुआसीं, डायरेक्ट कॉल वठंदा हुआसीं, पर हुन में इहो हूंदो जो टेलीविज़न जो आवाज़ु खुलियो पियो हूंदो। अॼु बि कोशिशि कयूं था त डायरेक्ट असां कॉल वठूं, त हिकिड़ी अधु कॉल वठूं था हींअर, उन खां पोइ ख़ाली छा था अॼु एक्सप्रेस हलायूं था, ॾिसूं था छा थो थिए। पहिरियां कॉल वठूं, उन खां पोइ एक्सप्रेस अॼु हलायूं था, ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? अब्दुल करीम मीरबर खैर घोड़ाबारी खां। बाबा ख़ुशि आहे मीरबर साहब? जी जी। छा कंदो आहे? जानी बा मच्छी जो व्यापार कंदो आहियां। अच्छा, किथे? शहर घोड़ाबारी खां। घोड़ाबारी किथे आहे? घोड़ाबारी पंहिंजे ठटे ज़िले में आहे। ठटे ज़िले में। अच्छा माशाल्लाह। शो ॾिसंदो आहे मुंहिंजो? जी हा, हिन वक़्तु बि ॾिसूं पिया दिलि सां। कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियो? दिलि सां, अखियुनि सां न पिया ॾिसो? अखियूं हूंदियूं न दिलि खे ॾिसण वारी न, दिलि सां मां न ॾिसंदो त पोइ अखियूं कोई कम जूं कोन्हे जूं। अखियूं मूं सुञातियूं, वाह अखियूं मूं सुञातियूं, घोड़ाबारी वारनि जो। ॿियो ॿुधायो ख़ैर? ॿियो सभु ख़ैर, सभु ख़ैर। कीअं आहे मौसम तव्हांजो? तव्हांजो इलाइक़ो त वरी समुंड जे पासे में हूंदो? माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत हवाऊं लॻनि पियूं। हा वेरी गुड। कहिड़ी कहिड़ी मच्छी हूंदी आहे हुते? माशाअल्लाह मच्छियूं मिठे जूं, कुरड़ी, मोराची, सिंगारी, गिरको काफ़ी मारींदा आहिनि, काफ़ी उनजो शौक़ु रखंदा आहिनि माण्हू। अच्छा ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो पोइ असां बि कॾहिं ईंदासीं त असांखे खाराइजो मच्छी। जी जी। तव्हां ठाहींदा आहियो पाण, कुकिंग कंदा आहियो मच्छी जी? उहो त घर रखंदा आहिनि, आउं पाण कटींदो आहियां। कटींदा? अच्छा, कॾहिं ईअं समुंड में अंदरि विया हो मच्छी पकड़ पाण? जी हा। घणा ॾींहं? 2 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहंनि जो टूर करण जे हिसाब सां वेंदा आहियूं। अच्छा, पोइ समुंड में अंदरि हूंदा हो 5 ॾींहं? जी जी। पोइ डपु न लॻंदो आहे तव्हांखे? डपु अलाए राति जो हूंदो आहे, बसि हिकिड़ी शाइरी खे यादि हूंदियूं वारनि जूं। शाइरी ॿुधाईंदा आहियो हिक ॿिए खे? दोस्त घणा दोस्त वेंदा आहियो? बसि जेका दिलि वारा 5-7 ॼणा हूंदा आहियूं। हा, नेटवर्क त कोन हूंदो, फोन जो नेटवर्क ख़तम थी वेंदो हूंदो अंदरि? जी हा जी हा। उते पंहिंजो हिकिड़ो शेर ॿुधाईंदोसि, उते जेको दरिया ते वेही मां बनायो समुंड में। वाह वाह। कहिड़ो गानो को ॿुधा अॼुकल्ह जेको समुंड जे उते कंहिं अहिड़े तरीक़े सां ॻायो हुजे, जॾहिं 5 ॾींहं विया हुजे उते गानो ॻायो हुजे, उहो गानो ॿुधाए। नेणनि मां वसकारो हूंदई, सुख नदी सारो हूंदई, सुडका सुडका हर हर हूंदई, रोअण सेवा नचारो हूंदई, दीवारनि खे दर्द सुणाए पातई वेसकारो हूंदई। हाय अब्दुल करीम पाटणी जी यादि ईंदई, दरवाज़ ओड़ो पाड़ो हूंदई। वाह अब्दुल करीम, वाह वाह अब्दुल करीम, वाह महिरबानी महिरबानी। साईं घोड़ाबारी खां हुयो असांजो प्यारो दोस्त, ऐं मीरबर हुयो, ऐं मच्छी जो कारोबार कंदो आहे, वापारु कंदो आहे। हिन जी ॾाढी मां ॾिसंदो आहियां न, स्पेशली की अहिड़ी मूवीज़ हूंदियूं आहिनि जेके समुंड में अंदरि हूंदियूं आहिनि ठहियल, सीरीज़ हूंदियूं आहिनि, फिल्मूं हूंदियूं आहिनि, ॾिसंदो आहियां त पोइ ॾिसंदो आहियां यार मुंहिंजो डपु ई कोन लॻंदो आहे। चारो तरफ़ न माण्हू न माण्हू जी ज़ात, सिर्फ़ु पाणी पाणी, ऐं पाणी में अंदरि माण्हू। हिकिड़ी मां कहिड़ी मूवी ॾिठमि कल्ह, शेलो वाटर ॾिठमि मुंहिंजे ख़्याल सां, अहिड़ी का मूवी ॾाढी ज़बरदस्त हुई भई, शेलो वाटर। हा आई थिंक या शेलो ईअं कोई हुयो नालो हुयो, पर ॾाढी ज़बरदस्त मूवी। हुन में वरी शार्क अची वेंदी आहे, समुंड ते वेंदी आहे, उहो शार्क अची वेंदी आहे, अकेली वीचारी उते कीअं सर्वाइव कंदी आहे, ज़बरदस्त मूवी आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम बेटा। वालेकुम अस्सलाम। अम्मा फातिमा ख़ुशि आहियां, चाक चङी भली? मां ख़ुशि बि आहियां, चाक बि आहियां, चङी बि आहियां। तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर। अॼु असां सवेल असां तुंहिंजी गिला कईसीं। सुठी ॻाल्हि आहे, मुंहिंजा गुनाह बख़्शी वेंदा। तो ॿुधो कहिड़ी अञा? तव्हां न ॿुधो न, बसि असां तव्हांजी ॾाढी वाह जी गिला कईसीं अॼु असां। हिकिड़ी अमड़ आई हुई, हुन सां गॾु वॾो मज़ो आयो, वॾो मज़ो आयो, वॾो मज़ो आयो, वॾो मज़ो आयो साईं, वॾो मज़ो आयो, मुंहिंजी गिला करे सभई सारा कंदा आहिनि रुगो। वॾो मज़ो आयो भई, वॾो मज़ो आयो। वाह 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 वाह। ॿियो ॿुधाए? सुठो आहे न, केरु त मुंहिंजी गिला करे न। हा भली पियो गिला करे असां जूं दुआऊं अथसि, ईअं चवंदो आहे न को कलाम मुमताज़ मुलई जो आयो आहे। हा ॿियो ॿुधा? ॿियो ॿार ॿार सभु ठीकु आहिनि न? ॿार अम्मा बि ख़ुशि आहे, ॻोठु सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि, मासी सफ़ूरा बि ख़ुशि लॻी पई आहे, शबीना बि ख़ुशि आहे, सभु ख़ुशि आहिनि। असांजे घर में सभु जेके बि असांजूं औरतूं आहिनि सभु ख़ुशि आहिनि, ॿार ख़ुशि आहिनि, मर्द ख़ुशि आहिनि, सभु ख़ुशि आहिनि, पाड़े वारा सभु ख़ुशि आहिनि, प्लाज़ा वारा। मां दुआ थी कयां, मां दुआ इहे कंदा आहिनि राजा पुट पंहिंजे ॿार बच्चनि सां
अम्मा छा खुशहाल जिंदगी गुज़ारे। आमीन आमीन। हेठि जेके चौकीदार आहिनि हर दिमाग में घुरंदी आहे सची घुरा सभु ख़ुशि। हा अॼु गानो ॿुधा को भलो पुराणो नूरजहां जो। हा जेको तुंहिंजे दौर में जेको साईं तोखे ॿुधायो हुजे जॾहिं शादी नई नई थी तव्हांजी। शादी कई? हा शादी महिल साईं तव्हांजे साम्हूं आयो हुयो त कीअं गानो ॻायो हुई ॿुधाए पियो मूंखे। मैं क्यों ना तुम्हें प्यार करूं, तुम ही तो मेरी दुनिया हो, मैं क्यों ना इकरार करूं, मेरा प्यार याद रखना, तुम ही हो महबूब मेरे, मैं क्यों ना तुम्हें प्यार करूं। वाह वाह। साईं छा चयो? साईं अॻियां कहिड़ो गानो ॻायो? इहो ई त ॻायो हो। उहो तव्हां ॻायो न, तव्हां साईं कहिड़ो ॻायो? इहो ई ॻायो। तव्हां कहिड़ो ॻायो? ॻायो हो तुम जिंदगी। हा ॿुधा ॿुधा। हा कहिड़ो गानो ॻायो? मेरी जिंदगी है नगमा, मेरी जिंदगी तराना, मेरी जिंदगी है नगमा, मेरी जिंदगी तराना। वाह। मैं सजाए जिंदगी हूँ, मुझे ढूंढने ज़माना, वाह। मेरी जिंदगी है नगमा, मेरी जिंदगी तराना। वाह सही आहे। महिरबानी भला महिरबानी महिरबानी महिरबानी। अती फातिमा असां सां गॾु गॾु हुई भई असांजे हिन ख़ूबसूरत महफ़िल में। पाण हाणे हलायूं था लाइव विथ राजा जी, लाइव ऑन एक्सप्रेस। निंड मां त उथी निंड अची वई अथई नहीं नहीं वह निंड अची नहीं मूंखे। वाह हलो निंड अची वई छा? हलिया न छा कजे छा कजे छा कजे। 02135122964 इन नंबर खे डायल कयो, डायरेक्ट मूंसां कचेरी कयो, विच में केर बि न ईंदो। ठीकु आहे भाई शादाब। हलो हलो अचो अचो ॾियो। हलो अस्सलाम वालेकुम। कॾहिं 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 छा कजे डायरेक्ट ॾे डायरेक्ट 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 ॾे। हा हलो जी अस्सलाम वालेकुम। हलो वालेकुम अस्सलाम। केरु आहे? अदी अदा अदी जंहिंजो आवाज़ु सम्झ नथो अचे मूंखे। हलो मां शाहिदा श्याल थी ॻाल्हायां। शाहिदा? हलो शाहिदा सियाल। इहो आवाज़ु असांखे किथे ॿुधल ॿुधल थो लॻे। हलो आवाज़ु कोन थो अचे सही, नेटवर्क जो प्रॉब्लम आहे तव्हां वटि। जिथे बि तव्हां बीठा आहियो उन जॻह ते वञो जिथे सिग्नल हुजनि। सो आई थिंक सो शाहिदा सियाल हुई आहे न। हा ओके भाई हाणे डायरेक्ट कॉल ॾे मूंखे। ठीकु आहे ओके वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे सुणा? सर समीर महर ॻाल्हायां थो पनो अकेल खां राजा भाई। ख़ुशि आहियो? तबियत बढ़िया? छा कयो? चङा आहियो भला आहियो? छा कंदा आहियो महर साहब? सर कंप्यूटर कांटे जे ऑपरेटर आहियां। कल्ह कई कॉल। हा कहिड़ा हाल आहिनि तुंहिंजा? ख़ुशि आहे? चा चङो भलो आहे? ख़ैर ख़ैर साईं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? महिरबानी महिरबानी सभु सेठ। दुआनि में यादि को शेरो शाइरी अचे थी त ॿुधाए। बसि शेरो शाइरी त यादि कोन्हे, बाक़ी अमन मुगल जो गानो चयो त पोइ ॿुधायांव। ॿुधाए 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 जल्दी ॿुधाए। ताकि तुझे मैखाने में दिल विंदराइण आयो आहियां, दुनिया ॾाढा दर्द ॾिना आहिनि है, दुनिया ॾाढा दर्द ॾिना आहिनि, दर्द घटाइण आयो आहियां साकी तुंहिंजे मैखाने। थैंक यू भाई थैंक यू वेरी मच। अधो असां सां गॾु गॾु भाई फ्रॉम घोटकी वारे पासे रहो। महिरबानी। कॉल अस्सलाम वालेकुम। हलो डायरेक्ट ॾे न खण न विसरी वियो अथई कमु। हलो अस्सलाम वालेकुम। केरु आहे? केरु थी ॻाल्हाई? ससुई। अदी ससुई अॼु चाक नथी लॻी मूंखे तूं। अच्छा न ठीकु आहे। ठीकु आहे थोरो तेज़ त ॻाल्हाए। पाणी त मोकिलियो यार मूंखे। हलो जी जी अदी ससुई ख़ुशि आहे? आवाज़ु अचई थो?
हाँ शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां ठीक आहियां तव्हां ॿुधायो मां ठीकु आहियां कुझु ॻाल्हाईंदी बि त कर रुगो बसि सस्ती थी ॻाल्हायां बसि न ॻाल्हायां थी बसि ॻाल्हायां थी तूं ॻाल्हा अॼु तव्हां मसला इलाही सुठा पिया लॻो थैंक यू वेरी मच तव्हांजो प्रोग्राम असांखे इलाही पसंदि आहे महिरबानी मुंहिंजी अम्मी तव्हां सां ॻाल्हाईंदी वालेकुम अस्सलाम जी ॾियो सभी खे छा कजे ससी भेण गानो किरण ॿुधाईंदी आहे और अम्मी बि ॻाल्हाईंदी आहे हा अम्मी छा हाल आहे तव्हांजो अस्सलाम वालेकुम वालेकुम अमड़ ख़ुशि आहीं शुक्र अदा चाक चङी भली सही आहे त मूड सही कोन्हे कंहिंजो मुंहिंजो अॼु मूड सही वाकई अॼु मूड ख़राबु करे पाणी सवेल खां ॾिनो कोन न इन करे हा पाणी खंघि हा पियो त पाणी कोन था ॾियनि मूंखे डायरेक्टर ख़्याल ई कोन थो रखे न अदी छा कजे ख़ैर ख़ैर महिरबानी 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 शो वणंदो आहे तोखे मुंहिंजो रोज़नि जे महीननि में प्रोग्राम ॾिठा अथनि हा वरी ईद जा प्रोग्राम ॾिठा अथनि माशाअल्लाह चलो महिरबानी महिरबानी दुआउनि में यादि रखिजो थैंक यू अमा हुई ऐं ससु हुई ठठे खां महिरबानी भाई पाण गाने तो हलूं गानो कहिड़ो आहे कॉल है अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी ख़ुशि आहे अदा ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह चाक चङो भलो चाक चङी भली शुक्र अल्हम्दुलिल्लाह दी शायदा हा दी शायदा डायरेक्ट अॼु मुंहिंजो कॉल ॾियो मूंखे अदा टीवी में तला कंहिंसां था ॻाल्हायो बसि टीवी में बि तोसां थो ॻाल्हायां फोन ते बि तोसां थो ॻाल्हायां निंड में बि तोसां थो ॻाल्हायां ख्वाब में बि तोसां थो ॻाल्हायां आदि अदा तोखे अलाह हयाती ॾिनो रब साईं ख़ुशि हूंदे हा पर आवाज़ ॾाढा कटजनि था आवाज़ ॾाढा प्रॉब्लम में आहिनि आवाज़ वॾा कटिजी विया आहिनि ज़िंदगीअ मां हा न अलाह ख़ैर कंदो ज़िंदगी में आवाज़ न कटंदा मोबाइल में कटिजी विया आहिनि टीवीअ जो आवाज़ बंदि कंदीअ त आवाज़ सही ईंदो अदी टीवीअ जो आवाज़ खुलियो पियो आहे तुंहिंजो टीवी आवाज़ बंदि करा घटि करा अञा एमल आखिंदी पई कि बंदि कराओ अच वञी एमल पे आखे कमरे में आई इहो माना एमल आखे सॼी अधु कॉल हली गई भले आखिंदी पियो एमल त एमल बंदि करे आवाज़ फोन अदा बंदि कई हाणे बंदि कई कहिड़े हाल आहिनि तोसां ॾे खैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह तोसां सराय खैर लॻो पिया भाउ तोसां सराइकी ॻाल्हाईंदे हो क्या जी जी अच्छा पोइ मेकण बि सराइकी ॻाल्हाईंदी कर चनाल सराइकी ॻाल्हायां हा मैनाल बि सराइकी ॻाल्हाईंदी कर मेरी बि सराइकी पकी थी करा पकी सराइकी पंजाब वारी सराइकी ॾींदी आहे सिंधी में सिंध वारी सराइकी सिंध वारी असांजी सराइकी असांजी सिंध जी सराइकी आहे हा गानो ॿुधा भला हा गानो ॿुधायां थी केरु न ॿुधंदो आहे घर में गानो वानो जी अदा ॿियो केरु न ॿुधंदो आहे घर में गानो अदा मां हिकिड़ी रहंदी आहियां ॿिया ॿार नंढड़ा आहिनि अच्छा अच्छा माशाल्लाह चलो ॿुधायो तूं ॿुधंदा ॿियो केरु ॿुधंदो ॿियो बसि मां ई त आहियां ॿुधण जे लाइ मुंहिंजो राजा बि आहे पर मुंहिंजो राजा वरी तूं भाउ मां तूं सियाणो से ॿुधां वरी थोरो वीचारो ईअं मोगो आहे ॿियो राजा हिकिड़ो राजा मोगो आहे हिकिड़ो राजा वागो सुठो आहे सही इन्हनि ॻाल्हियुनि मां न ॼाणंदो आहे हल ॿुधाए गानो ॿुधाए हा साईं सां ॻाल्हि रहा न कॾहिं केॾी महिल साईं राजा मोगे सां जेको चङी उहो हूंदो ई न आहे घर में राजू देरि सां 12-1 बजे ईंदो आहे छा कंदो आहे कमु कंदा वीचारो मिड़ई मज़ूरी कहिड़ो कमकार मानी बोर्ड खपाईंदो आहे अच्छा माशाल्लाह ज़बरदस्त मशहूर हूंदो न मानी बोर्ड इहो मशहूर हूंदो काला बोर्ड ते काला बोर्ड आहे न इकबाल में इते मशहूर ते ठेले वारो राजा ठेले वारो ठीकु आहे काला बोर्ड वटि आहे काला बोर्ड हा बस इहो मां काला बोर्ड आहे न बोर्ड थी था न साम्हूं काला बोर्ड आहे समझी रुअफ़ज़ा लिखियल हूंदो अॻे हाणे पटे छॾियो अथनि डन ठीकु आहे हल गला ॿुधाए बस छा सॼी पुलाव हींअर खपे है आवाज़ के बिछड़ाया मिलेगा मेरे दिल की है आवाज़ के बिछड़ाया मिलेगा मुझे अपने रब से आपसे मेरा प्यार मिलेगा ये दिल की है आवाज़ के बिछड़ा यार मिलेगा ए दूर के जाने वाले पंछी लेता जा पैगाम मेरा मिल जाए
तो इतना कहना, बस गिराऊं सहरा सहरा, वाह वाह। लेकर दिल में आके मेरा प्यार मिलेगा, मेरे दिल की है आवाज के बिछड़ा यार मिलेगा। ओके बस अदी बस सॼो गानो ॿुधाई। हा दा सॼो ईंदो आहे मूंखे। छा कजे छा तोखे त थोरो ॿुधाए ॿियो ॿुधाए दा कुझु महिरबानी 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 महिरबानी। हलो हिकिड़ी गानी तरफ़ हलो, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे बशीर सोलंकी जो। बशीर सोलंकी चए थो दिलबर ख़ुदा जे वास्ते मूंखे जुदा न कर।
ज़िंदगीअ जो कसम, ज़िंदगीअ में सनम, केॾा दोखा मिलियम, केॾा सदमा सठम। वेलकम अगेन जी, खुश आमदीद भलीकार। और सभी सजणनि खे दिल जी गहराइयों सां प्रोग्राम में वठूं था लाइव कॉल 02135122964 नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो ई महफ़िल में लाइव शामिल थींदो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? खैर खैरियत, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। केरु पियो ॻाल्हाए? हेलो हेलो जी, आवाज़ अचे पियो मुंहिंजो? अलाए छो तव्हांजो आवाज़ ई नथो अचे। छा कजे, नथा चयो सवेल तव्हांजो आवाज़ न पियो अचे, हाणे असांजो नथो अचे, छा कयूं? बसि हर कम कार में बचार। तव्हां शायद था पिया ॻाल्हायो? शायद पिया ॻाल्हायो? जी जी, शायद शायद अस्याल। कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ख़ैर चाक चङी भलियूं। काॾे गाइब थी वियूं आहियो? गुम थी वियूं आहियो? सफ़ा गुम लॻियूं पियूं आहियो? गुम एक्चुअली मां उमरो करण वई हुयमि। माशाअल्लाह, मुबारक हुजनि भई। खोड़ सारी दुआऊं कयूं असांजे लाइ, दुआउनि में यादि कयो हुते न। मुबारक हुजे, मज़ो अची वियो ॾाढो। जैसे मां ज़िंदगी में फर्स्ट टाइम वई हुयमि। माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे बार बार घुराए। दुआ कयो असांजे लाइ? ॾाढो मज़ो आयो, ॾाढो दुआऊं। ॾाढो मज़ो आयो। दुआ असांजे लाइ दुआ कयव? हिनखे मज़ो आयो ॾाढो अधी खे। हलो हेलो, आई थिंक नेटवर्क जो प्रॉब्लम आहे। तो ख़ैर दुआनि में यादि रखिजो, महिरबानी। अवां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। अॼु शाहिदा फ्रॉम मली वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। छा कजे छा कजे, हल इन बहाने तौफ़ीक़ जो आवाज़ त ॿुधोसीं। छा कजे, वाह तौफ़ीक़ असांजो प्यारो ऑडियो इंजीनियर आहे, ऑनलाइन ब्रॉडकास्टर आहे, ज़बरदस्त असांजो टेक्निकल चवंदासीं त कमाल जो माण्हू आहे। बाक़ी तूं इहो ऑडियो वाडियो जो माण्हू न आहीं, तुंहिंजो जेको असल जेको आहे न नहीं हुआ। हेलो वालेकुम अस्सलाम। याकूब बाभण। याकूब याकूब, तव्हां केरु? साजिद। किथां थो ॻाल्हाई साजिद? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो साजिद। खैर दुआ। कीअं ज़िंदगी थी गुज़रई? ज़िंदगी बाबा सही थी गुज़रे। गर्मी आहे? गर्मी आहे। लाइट आहे? लाइट बि आहे। गैस आहे? गैस कान्हे। पाणी आहे? पाणी दरिया में ई कोन्हे। आहे छा कजे छा कजे। ॿियो ॿुधाए, शो ॾिसे पियो? हा साईं, हा शो ॾिसूं पिया। कीअं लॻे थो शो? सुठो लॻे थो या बसि मिड़ई? फर्स्ट क्लास सफ़ा। महिरबानी। भला को गानो वानो त ॿुधाए अॼु पंहिंजे आवाज़ में। गानो अॼु कोन थो ॿुधायां। हा, छा ॿुधाईंदे अॼु? अॼु आयो थकल ॾाढो। सूर ॿुधा के, सूर ॿुधा। सूर साईं को बि कोन्हे, सॼो ॾींहुं ड्राइवर आहे, ट्रैक्टर हलाईंदो आहे, कणिक पियो थो कढां। मूंखे टाइम नथो मिले जानी, तोॾे कीअं अचां मां? हा सही आहे। ॾींहं जो हलायां ट्रैक्टर ट्राली, राति जो गोबिल 16 थाली, वॾी मूंसां हालत आहे, छा कयां? हा चलो ख़ुशि हुजो, दुआउनि में यादि रखिजो। महिरबानी भाई। अदो साजिद हुयो भाई फ्रॉम पक्का चांग, थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिल थिया। 02135122964 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हांखे डायल करिणो आहे ऐं प्रोग्राम में लाइव शामिल थियणो आहे। मैसेज अवां कंदो राजा मेमण जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुते मैसेज बि करे सघो था। सो कचहरियूं ॻाल्हियूं प्यार जूं मोहबत जूं हिन प्रोग्राम में हूंदियूं आहिनि। गीत गाना सुठा हूंदा आहिनि ऐं टाइम सुठो गुज़रंदो आहे। अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा केरु आहे? ऐं मजीद चाचा ख़ुशि आहे? जी सर, तव्हां ख़ुशि आहियो? चाचा ख़ुशि आहे? जी 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 भाईजा तो ख़ुशि आहीं? सभु ख़ैर आहे। निंड न ईंदी आहे तोखे बि बग़ैर कॉल जे? हा जी जी हा, बुध एक्सप्रेस में थोरो शो बोला। मोहबत मोहबत आहे बाबा, इहा मोहबत आहे तव्हांजी। ॿिया ख़ैर लॻा पिया? ख़ैर ख़ैर ख़ैर। ॿुधा को कलाम अॼु चाचा? कलाम ॿुधायां? ॿुधा। यार कूड़ो थी वियो आज़माए मूं छॾियो, नेठ पधरो थी पियो, यार कूड़ो थी वियो। आए ख़ुशियूं वियो खणी, तीरूं हिकिड़ी जली, दुनिया वारा साथ ॾियो, उधारो दिलि जो वियो हणी,
गॾिजी सॼी थो करियो शायदि करियो वञी करियो वापसि वठी कयो ओके चाचा मजीद, ओके, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांजो बि नेटवर्क अॼु फ़ोन जो ॾाढो प्रॉब्लम पियो हले जिथे किथे। छा आहे कॉल वाइंड अप कयूं? हलो जी, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। वठूं था तव्हां खां इजाज़त। इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत ई सभु हिसाब त वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी दमादम सिंध में छंछर ते, उन खां पोइ वरी सूमर अङाणो। दमादम सिंध प्रोग्राम गेम शो में असांजे में अचण जे लाइ तव्हांखे कुझु न करिणो, असांजो टेलीफोन नंबर मुख़्तलिफ़ टाइमनि ते स्क्रीन ते हलंदो आहे पियो, उन नंबर खे डायल करे तव्हां पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो ऐं असांजे हिन शो में अचो। पूरो साल तव्हां सां उन में गेम्स खेॾंदो आहियां, कचहरियूं कंदा आहियूं, ॾाढो मज़ो ईंदो आहे, हलो गुलो हूंदो आहे, उन्हनि खे बि तव्हां जॉइन करे सघो था। तो दुआनि में यादि रखिजो। वेंदे वेंदे सुठो सुहिणो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ जेको आहे शमन मीरा ॾिजो। यादि तेॾी चलन में कूं आवे, सॼी राति रोंदा में कूं केर परचावे। एंजॉय दिस ट्रैक। ऐं मूंखे ॾींदा इजाज़त, दुआनि में रखंदा यादि। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। हाँ यार सजन कर पूरा सुकून, माही मुहल न तमर बेसा, न दे गम ते गम वडे सूर सितम।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।